राणीपुर में ज़ियाती बाद क़त्ल थियल निंगरी फातिमा ऐं सखर जे शहीद सहाफ़ी जानवंत मार जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ जैकाबाद में सिंध तरक़ी पार्टी पारां तरक़ी पसंद हाउस खां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरीन शहर जे मुख़्तलिफ़ रस्तनि तां मार्च करे प्रेस क्लब अॻियां पहुची धरणो हंयो वियो। उन मौक़े ते एसटीपी जे ज़िले सदर अब्दुल सत्तार जागरानी, निज़ाम मस्तोई, मोहम्मद उमर सोलंकी ऐं ॿियनि ख़िताब कंदे घुर कई त शहीद सहाफ़ी जानवंत मार ऐं राणीपुर में ज़ियाती बाद क़त्ल थियल निंगरी फातिमा जे समूरनि क़ातिलनि खे बिना देर गिरफ़्तार कयो वञे। हैदर मक्सी, इबरत न्यूज़, जैकाबाद।